अस्सलाम वालेकुम। ही वीडियो आहे उन्हनि दोस्तनि लाइ जंहिंजा वीडियोस वायरल नथा थियनि टिकटॉक ते या अकाउंट फ्रीज़ आहिनि टिकटॉक जा। ही वीडियो मुकमल ॾिसो ऐं जेके बि स्टेप्स आहिनि उहे अपील कयो टिकटॉक ते। उहा अपील जी डिस्क्रिप्शन में मुंहिंजी लिखियलु आहे। वीडियो मुकमल ॾिसंदव त तव्हां सम्झी वेंदो ऐं कुझु सेटिंग आहे उहा सेटिंग तव्हांखे करणी पवंदी। सभ खां पहिरियां तव्हां चैट जीपीटी ओपन कंदव। अगरि तव्हां वटि चैट जीपीटी न आहे त पोइ तव्हां वटि व्हाट्सअप ते AI जो ऑप्शन हूंदो। उते वञी करे लिखंदव आई नीड अ अपील मैसेज टू सेंड टिकटॉक फॉर ग्रोथ माई अकाउंट। ठीकु आहे, तव्हां इहो लिखी करे सेंड कंदव। AI तव्हांखे हिकिड़ो मैसेज जनरेट करे ॾींदो जेको तव्हां टिकटॉक ते अपील कंदव। मुंहिंजी आवाज़ खे इग्नोर कयो यार, ज़ुकाम थी पियो आहे। बहरहाल पोइ बि मां तव्हां लाइ वीडियो ठाहियां थो पियो। सो जीअं ॾिसो था AI ते इहो मैसेज अची वियो। इहो हाणे तव्हांखे कॉपी करिणो आहे पूरो मैसेज, ऐं कॉपी करे किथे पेस्ट करिणो आहे उहो मां तव्हांखे अॻे ॿुधायां थो। ऐं मुंहिंजे मेन अकाउंट ते अपील थियल हुयो, हिते मुंहिंजो सेकेंड अकाउंट आहे। ऐं हिते अची करे सेटिंग एंड प्राइवेसी में अची करे तव्हां हेठि ईंदव हेल्प सेंटर ते। हेल्प सेंटर ते अची तव्हांखे अचिणो आहे अकाउंट ग्रोथ ते। अकाउंट ग्रोथ खे क्लिक कंदव, पोइ उनखां पोइ हेठि स्क्रोल कंदव, हिते लिखियलु आहे नीड मोर हेल्प। उते वञी करे उते तव्हांखे जेको इहो मैसेज कॉपी कयो हुयो हेठि तव्हां उहो पेस्ट कंदव। हिते पेस्ट करण खां पोइ हेठियों जेको इहो यूज़र नेम आहे, इहो यूज़र नेम तव्हांखे हटाए करे हिते जेको बि तव्हांजो पंहिंजो टिकटॉक जो यूज़र नेम आहे तव्हां उहो लिखंदव। जीअं त हिते मां पंहिंजो यूज़र नेम लिखियो आहे ऐं यूज़र नेम लिखी करे इहो मैसेज असांखे टिकटॉक ते सेंड करिणो आहे। सेंड करण खां पोइ वरी उन्हनि जो जेको रिप्लाई ईंदो त असां रिव्यू कंदासीं तव्हांजे अकाउंट खे ऐं ॾिसंदा उहे पाणे। उनखां पोइ तव्हांखे टिकटॉक हटाए छॾिणो आहे ऐं पंहिंजे कॉन्टेंट ते ध्यानु ॾियणो आहे। त जीअं इन्हनि मैसेज कयो, डेयर सजाद कोसो, थैंक यू फॉर मैसेज एंड कमिटमेंट टू क्रिएट एंगेजिंग कॉन्टेंट ऑन टिकटॉक। माना तव्हां उन्हनि खे ॿुधायो आहे त बाबा मां हाणे कॉन्टेंट ठाहींदुमि ऐं महिरबानी करे मुंहिंजो जेको आहे इहो अकाउंट आहे टिकटॉक जो इहो अनफ्रीज़ कयो वञे। इहा सेटिंग जेका मूं ॿुधाई आहे, इहा सेटिंग करण खां पोइ हाणे ॻाल्हि कयूं था, डिस्कस कयूं था इन ते त तव्हांजा वीडियोज़ वायरल छो नथा थियनि ऐं कहिड़े क़िस्म जा वीडियोज़ वायरल थींदा ऐं टिकटॉक ते छा करिणो पवंदो जो वायरल थियूं। सभ खां पहिरीं ॻाल्हि त कॉन्टेंट ज़रूरी आहे। कॉन्टेंट तव्हां वटि हिकिड़ो बहितरीनु हुजणु खपे। पोइट्री थी सघे थो, वीडियो क्रिएशन थी सघे थो, एडिटिंग थी सघे थी, या जेको आहे तव्हां वीडियोज़ रिमिक्स करे सघो था। मिसाल आहे कंहिंजो रील हले थो, उनखे रिमिक्स करे तव्हां पंहिंजे व्यूअर्स खे, पंहिंजे फॉलोअर्स खे पंहिंजे ई तरीक़े सां उहे खोले करे सम्झाए त बाबा हे शइ हीअं हुयो, या कुझु टेक्निकल वीडियोज़ हुया। अहिड़े क़िस्म जा मतिलबु हिकिड़ो तव्हां वटि कॉन्टेंट हुजणु लाज़मी आहे। कॉन्टेंट तव्हां वटि हूंदो, तव्हांजा वीडियोज़ ठहंदा वेंदा ऐं अपील जेका मूं ॿुधाई आहे उहा तव्हां टिकटॉक ते करे छॾींदव। त उन अपील ते तव्हांजो टिकटॉक अकाउंट जेको आहे सो टिकटॉक वारा रिव्यू कंदा, ॾिसंदा त बाबा वाक़ई हीअ क्रिएटर आहे ऐं हिन जे वीडियोज़ खे हाणे असांखे प्रमोट करणु खपे। ऐं रही ॻाल्हि वॉइस वारा वीडियोज़ जेके असां क्लियर वॉइस करे, या मुंहिंजा तव्हां पोइट्री ॾिसंदा हूंदव त उन में क्लियर वॉइस हूंदी आहे, बैकग्राउंड जो सेटअप सुठो हूंदो आहे ऐं रिज़ल्ट बि सुठो हूंदो आहे। मेन ॻाल्हि हूंदो आहे टिकटॉक खे रिज़ल्ट, त तव्हां फुल HD क्वालिटी में वीडियोज़ कीअं अपलोड करे सघो था ऐं फुल HD क्वालिटी में वीडियोज़ कीअं ठाहे सघो था। आईफोन त हुजणु लाज़मी आहे, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। जेके फीचर्स आईफोन में आहिनि उहे एंड्रॉइड में न आहिनि। अगरि को दोस्त ईअं न आहे जो जंहिं वटि आईफोन आहे त उहे ई टिकटॉक ते वायरल आहिनि, या उन्हनि जा ई फेसबुक अकाउंट, यूट्यूब वग़ैरह या सोशल मीडिया चइजे त सोशल मीडिया ते सिर्फ़ु आईफोन वारा वायरल आहिनि। बिल्कुलु ईअं न आहे। तव्हां एंड्रॉइड में बि महिनत करे सघो था। महिनत तव्हां जहिड़े बि मोबाइल ते कयो, उहा महिनत हिकु ॾींहुं रंग लाहींदी आहे ज़रूरु। त पोइ आईफोन त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, उन में थोरा घणा एडिटिंग जा फीचर्स आहिनि ऐं वीडियोज़ सुठा था अचनि। तव्हां वटि कैपकट ऐप ज़रूरु हुजणु खपे, छो जो कैपकट में वॉइस ओवर वग़ैरह सुठो, उहो उन लाइ मां हिकु अलॻि वीडियो ठाहींदुमि त क्लियर वॉइस रिकॉर्ड कीअं रिकॉर्ड कजे ऐं टिकटॉक ते जेके साउंड असां यूज़ कयूं था, मुंहिंजो तरीक़ो कीअं आहे साउंड यूज़ करण जो टिकटॉक ते ऐं कीअं साउंड ठाहियां थो। मां पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस तव्हांखे ॿुधाईंदुमि, उनजो मां अलॻि वीडियो ठाहींदुमि। हे वीडियो जस्ट तव्हांजो अकाउंट अनफ्रीज़ कराइणो हुयो मूंखे, कुझु सेटिंग जेका थी वई उहा सेटिंग तव्हां कई, उनखां पोइ तव्हांजो चैनल रिव्यू थींदो, टिकटॉक जो अकाउंट तव्हांजो रिव्यू थींदो ऐं तव्हां महिनत कयो, महिनत सां ई जेको आहे सो इनशाला कामयाबु थींदो ऐं मोबाइल तव्हां भले चङी धारियो। मां तव्हांखे इहा ई सलाह ॾींदुमि, अगरि तव्हां वटि 25-30 हज़ार जी एंड्रॉइड मोबाइल आहे त खपाए जान छॾायो जल्दी करे। उनखां भलो आहे आईफोन वठी अचो 7+ या 8+। इन्हनि जा रिज़ल्ट सुठा आहिनि ऐं बजट बि सफ़ा हल्की आहे। जेको तव्हांखे 7+ मुंहिंजे ख़्याल में 30 खां 35 या 8+ 40-42 ताईं साफ़ सेट मिली वेंदो। मार्केट टच कयो, तव्हां अंदाज़ो थी वेंदो तव्हांखे। ऐं इहे ॿई सेट सुठा आहिनि। इहे ॿई सेट पंहिंजे वक़्त में ॾाढा हलिया आहिनि ऐं अञा ताईं हलनि था। काफ़ी दोस्त आहिनि टिकटॉक ते
इहे ई सेट हलाइनि था। इन्हनि जी एडिटिंग ते वीडियोज़ ठाहिनि था ऐं वेविड फिल्टर आहे आईफोन में, उनजो जेको आहे सो थोरो अलॻि ई लेवल आहे, वीडियोज़ वग़ैरह क्लियर थी वञनि था। ऐं एंड्रॉइड ते बि महिनत कयो, कैपकट हुजनि तव्हां वटि लाज़मी आहे। कैपकट ते मां हिकु अलॻि वीडियो ठाहींदुमि जंहिंमें असां वॉइस ओवर रिकॉर्ड कंदासीं ऐं पंहिंजो जीअं मां साउंड ठाहींदो आहियां उहो साउंड तव्हांखे ठाहिण मां ॾेखारींदुमि त मां कीअं ठाहींदो आहियां साउंड। मां तव्हांखे इहा ई सलाह ॾींदुमि, अगरि तव्हां वटि 25-30 हज़ार जी एंड्रॉइड मोबाइल आहे त खपाए जान छॾायो जल्दी करे। उन खां भलो आहे आईफोन वठी अचो 7+ या 8+। इन्हनि जा रिज़ल्ट सुठा आहिनि ऐं बजट बि सफ़ा हल्की आहे। जेको तव्हांखे 7+ मुंहिंजे ख़्याल में 30-35 या 8+ 40-42 ताईं साफ़ सेट मिली वेंदो। बाक़ी टच कयो तव्हां अंदाज़ो थी वेंदो तव्हांखे। ऐं इहे ॿई सेट सुठा आहिनि, इहे ॿई सेट पंहिंजे वक़्त में ॾाढा हलिया आहिनि ऐं अञा ताईं हलनि था। काफ़ी दोस्त आहिनि टिकटॉक ते इहे ई सेट हलाइनि था। इन्हनि जी एडिटिंग ते वीडियोज़ ठाहिनि था ऐं वेविड फिल्टर आहे आईफोन में, उनजो जेको आहे सो थोरो अलॻि ई लेवल आहे, वीडियोज़ वग़ैरह क्लियर थी वञनि था। ऐं एंड्रॉइड ते बि महिनत कयो, कैपकट हुजनि तव्हां वटि लाज़मी आहे। कैपकट ते मां हिकु अलॻि वीडियो ठाहींदुमि जंहिंमें असां वॉइस ओवर रिकॉर्ड कंदासीं ऐं पंहिंजो जीअं मां साउंड ठाहींदो आहियां उहो साउंड तव्हांखे ठाहिण मां ॾेखारींदुमि त मां कीअं ठाहींदो आहियां साउंड। मूं जेका लिंक तव्हांखे पहिरियां ॿुधाई तव्हां उन हिसाब सां अगरि अपील कंदव टिकटॉक वारनि खे त टिकटॉक तव्हांजो रिव्यू करे छॾींदो चैनल। ऐं उन खां पोइ तव्हांखे वीडियोज़ अपलोड करणा पवंदा आहिनि। वीडियोज़ अपलोड करण जी स्ट्रेटजी टाइम हिकु ई रखो। जहिड़े ॾींहं ते तव्हां मिसाल अपलोड कयो था त लॻातार इन्हनि ॾींहंनि ते इन टाइम ते अपलोड कंदा रहो। डेली हिकिड़ो वीडियो हुजे, डेली न हुजे त हिकु ॾींहुं छॾे करे ॿिए ॾींहं ते, पर वीडियो सुठो हुजे, क्वालिटी वारो वीडियो हुजे। या ईअं न आहे जो किथे तव्हां वेठा आहियो ऐं शुरू थी वियो त बसि हाणे वायरल थी वेंदासीं, ईअं बिल्कुलु बि न आहे। महिनत करणी पवंदी, तव्हां वटि रिज़ल्ट सुठो हुजे ऐं ॾिसण वारनि खे का शइ मतिलबु फील करायो त हा हिन जो वीडियो सुठो आहे ऐं हिन खे लाइक करणु खपे। छो जो अॼुकल्ह टिकटॉक ते बेहयाई घणी थी हले ऐं उनजा वीडियोज़ इलाही था प्रमोट थियनि। उन्हनि खे कंहिं जे मतिलबु शइ जी ज़रूरत बि नथी पए वायरल थियण लाइ। बसि राति जो वेही करे वीडियो अपलोड करे छॾ, सुभाणे कमेंट्स में पोइ ख़बर पवंदी आहे त वीडियो कहिड़ो आहे कहिड़ो न आहे। बहरहाल उन्हनि ते न ॻाल्हाईंदासीं। अलाह पाक सभिनि खे हिदायत ॾे। ऐं मां चवंदो त यार टिकटॉक ते अगरि तव्हां महिनत कयो था त हिकिड़ो सुठो कॉन्टेंट हुजे तव्हां वटि, जीअं माण्हू ॾिसी करे तव्हांजी तारीफ़ करनि ऐं तव्हांखे घटि वधि न चवनि। चार दोस्त वेठा हुजनि पोइ वरी चवनि त यार हे फलाणो टिकटॉक करे हीअं थी हीअं थी हीअं थी, ईअं न हुजे। तव्हां वटि हिकु कॉन्टेंट सुठो हुजणु खपे। चार दोस्त वेही करे तव्हांजी गिला न कनि, तव्हांजी साराह कनि त यार हा हे छोकिरो असांजो पंहिंजो दोस्त आहे ऐं सुठो टिकटॉकर आहे ऐं मतिलबु अहिड़े हिसाब सां जीअं तव्हांजी तारीफ़ हले। सो ॾिसो था तव्हां पाण अॼुकल्ह टिकटॉक ते केॾी बेहयाई हली रही आहे ऐं शर्मक ऐं कंहिं नियाणी जो जेको आहे वीडियो वायरल थिए त पोइ वरी व्हाट्सअप थी वेंदी आहे त बाबा मोकिलियो मोकिलियो हे हो। बहरहाल अलाह पाक सभिनि खे हिदायत ॾे ऐं सुठो कॉन्टेंट तव्हां ठाहियो, सुठा वीडियोज़ तव्हां ठाहियो ऐं इनशा तव्हांजी महिनत जेको आहे सो रंग लाहींदी। ऐं वधीक प्रोसेस जेको कैपकट जो आहे उहो मां नेक्स्ट वीडियो में ज़रूरु अपलोड कंदुमि। सुभाणे ताईं मां ठाहे छॾींदुमि उहो वीडियो। त उन में असां रिकॉर्ड कीअं था कयूं साउंड्स ऐं टिकटॉक ते मुंहिंजा साउंड्स कीअं क्लियर हूंदा आहिनि ऐं अपलोडिंग टाइम सभु कुझु टिकटॉक ते मां ॿुधाईंदुमि जीअं तव्हांजा टिकटॉक जा अकाउंट्स अनफ्रीज़ थियनि ऐं तव्हांजा वीडियोज़ वायरल थियनि। महिरबानी, अलाह हाफ़िज़। अलाह पाक तव्हां सभिनि खे ख़ुशि आबाद रखे। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं कमेंट त लाज़मी करणी आहे तव्हांखे। इनशा नेक्स्ट वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त असां वॉइस ओवर कीअं था कयूं। बाक़ी रही ॻाल्हि हे अपील जी हुई, या तव्हां करे छॾी टिकटॉक वारनि खे, हाणे तव्हांजो चैनल रिव्यू थींदो, उन खां पोइ तव्हांजो चैनल त अनफ्रीज़ थी वेंदो, पोइ तव्हांखे महिनत करणी आहे। अलाह हाफ़िज़, गॾिया पिया हुजो। नेक्स्ट व्लॉग मुंहिंजो ईंदो ऐं जल्दी जल्दी सब्सक्राइब करे छॾियो, महिरबानी।